बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो से गॾु तव्हांजी खिदमत में। दोस्तों अॼु सबक़ अरिड़हं दर्जे पंजे मां, जंहिंजो उनवान आहे बाबा फ़रीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह। पहिरें इन सबक़ जूं लफ़्ज़ माञाऊं, पोइ सुवालनि जा जवाब ऐं ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जी तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे शकर माना खंड, लफ़्ज़ आहे हिफ़्ज़ माना यादि, लफ़्ज़ आहे मुलाक़ात माना गॾिजाणी, लफ़्ज़ आहे पाकाई माना तहारत, लफ़्ज़ आहे उत्साह माना चाह, लफ़्ज़ आहे मारूफ़ माना मशहूर, लफ़्ज़ आहे ज़रियो माना वसीलो, लफ़्ज़ आहे नेक माना सुठो, लफ़्ज़ आहे मुसल्लो माना उहा शइ जंहिं ते नमाज़ पढ़ी वञे, लफ़्ज़ आहे नेक सीरत माना नेक तबीयत, लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत माना सुहिणो, लफ़्ज़ आहे गंज शकर माना बाबा फ़रीद जो लक़ब, लफ़्ज़ आहे पोइलग माना पुठियां हलंदड़, लफ़्ज़ आहे ग़ैर मुसलिम माना जेको मुसलमान न हुजे, लफ़्ज़ आहे फ़ानी माना ख़त्म थियण वारी। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। सवाल नंबर पहिरियों, बाबा फ़रीद जो जनम किथे थियो? जवाब, बाबा फ़रीद जो जनम मुल्तान वेझो कोठेवाल में थियो। सवाल नंबर ॿियो, बाबा फ़रीद जो असुल नालो छा हो? जवाब, बाबा फ़रीद जो असुल नालो फ़रीदुद्दीन मसूद हो। सवाल नंबर टियों, बाबा फ़रीद खे गंज शकर छो थो सॾियो वञे? जवाब, संदसि वालिदा नमाज़ जे इनाम तौरु संदसि मुसले हेठियां हिकु खंड जी पुड़ी रखंदी हुई। हिकु भेरे हुन खे पुड़ी रखणु विसरी वई, पर खेसि मुसले हेठियां पोइ बि खंड जी पुड़ी मिली। इन्हीअ करे खेनि गंज शकर सॾिजे थो। सवाल नंबर चोथों, बाबा फ़रीद पंहिंजे शाइरीअ में कहिड़ो पैगाम ॾिनो आहे? जवाब, बाबा फ़रीद पंहिंजे शाइरीअ में प्यार, ॾाहप, पाकाई ऐं हक़ जो पैगाम ॾिनो आहे। सवाल नंबर पंजों, बाबा फ़रीद कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो हो? जवाब, बाबा फ़रीद चवंदो हो त ही दुनिया ख़ूबसूरत आहे, पर हिते कंडनि जा बाग़ बि लालच जे शिकिल में मौजूदु आहिनि। सवाल नंबर छहों, बाबा फ़रीद जी आख़िरी आरामगाह किथे आहे? जवाब, बाबा फ़रीद जी आख़िरी आरामगाह पंजाब सूबे जे शहर पाकपतन में आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं उहे जुमिलनि में कमु आणियो। लफ़्ज़ आहिनि नेक, उत्साह, पोइलग, ख़ूबसूरत, मारूफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं इन्हनि खे जुमिलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे नेक माना सुठो। जुमिलो लिखंदासीं, बाबा फ़रीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह जी वालिदा नेक सीरत ख़ातून हुई। लफ़्ज़ आहे उत्साह माना चाह। जुमिलो लिखंदासीं, संदसि वालिदा इबादत में उत्साह पैदा करण लाइ मुसले जे हेठियां खंड जी पुड़ी रखंदी हुई। पोइ लफ़्ज़ आहे पोइलग माना पुठियां हलंदड़। जुमिलो लिखंदासीं, बाबा फ़रीद गंज शकर रहमतुल्लाह अलैह जा केतिरा ई पोइलग आहिनि। पोइ लफ़्ज़ आहे ख़ूबसूरत माना सुहिणो। जुमिलो लिखंदासीं, दुनिया ख़ूबसूरत आहे, पर उन में कंडनि जो बाग़ बि आहे।
पोइ लफ़्ज़ आहे मारूफ़ माना मशहूर। हाणे जुमिलो लिखंदासीं ख़वाजा कुतुबुद्दीन बख़्तियार हिकु मारूफ़ बुज़ुर्ग हो। जीम हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा वाहिद ऐं जमह लिखो। जेके वाहिद लफ़्ज़ आहिनि उन्हनि जूं जमा लिखंदासीं ऐं जेके जमा आहिनि उन्हनि जा वाहिद लिखंदासीं। जी दोस्तों, हाणे असां वाहिद जमा लिखंदासीं। लफ़्ज़ वाहिद आहे ॼमार जमा ॼमारूं। लफ़्ज़ वाहिद नमाज जमा नमाज़ूं। वाहिद दरगाह जमा दरगाहूं। जमा मोहब्बतूं वाहिद मोहब्बत। जमा लालचूं वाहिद लालच। जमा कंडा वाहिद कंडो। दाल मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जी ॼमण ऐं वफ़ात जे ॾींहं ते अख़बारूं ख़ासि सुफ़ा कढनि थियूं। अव्हां उन्हनि अख़बारनि मां जिन शख़्सियतनि बाबति ॼाण हासिलु कई आहे तिन बाबति तफ़सील सां ॿुधायो। जवाब क़ाइदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह, अल्लामा मोहम्मद इक़बाल रहमतुल्लाह अलैह, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैह, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं ॿियनि केतिरनि ई नामवर शख़्सियतनि बाबति ॼाण हासिलु कई आहे। हे अहिड़ा फ़इल जिन मां मालूम थिए त फ़ाइल उहो कमु ईंदड़ वक़्त में कंदो। अहिड़े ज़मान खे ज़मान मुस्तक़बिल चइबो आहे। मिसाल नंबर पहिरियों, असलम कराचीअ घुमणु वेंदो। जुमिलो ॿियो, अहमद अख़बार पढ़ंदो। मथियनि जुमिलनि मां मालूम थियो त फ़ाइल उहो कमु ईंदड़ वक़्त में कंदो। अव्हां ज़मान मुस्तक़बिल बाबति के बि 4 जुमिला लिखो। जी दोस्तों, हाणे ज़मान मुस्तक़बिल जा जुमिला लिखंदासीं। जुमिलो पहिरियों, मुनीर मानी खाईंदो। जुमिलो ॿियो, ज़ुबैर स्कूल वेंदो। जुमिलो टियों, हू रांदि खेॾींदा। जुमिलो चोथों, तूं सूरत अख़्ती लिखंदे।